रियाजी क्लास 9 यूनिट 4 लेसन 3 एक्सरसाइज नंबर 4.1 मश्क 4 राई 1 पार्ट 1 आऊं आहियां मुंहिंजो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में मूंखे भली कार बारो पोइ लेक्चर में असां जुज़ा कीअं लाइबा आहिनि उन्हनि जा मुख़्तलिफ़ नमूना पढ़ी आया हुआसीं। अॼु असां हिन सबक़ में एक्सरसाइज नंबर 4.1 खे सॉल्व कंदासीं। हाणे त असां वटि पहिरियों नंबर सुवाल आहे फैक्टोराइज द फॉलोइंग हेठियनि जा जुज़ा लहो। हाणे पहिरियों नंबर सां पार्ट आहे त 4x + 16y + 24z। हाणे छा करिणो आहे असांखे हिन जा जुज़ा मालूम करणा आहिनि। इन्हनि जे लाइ सभ खां पहिरियों असां लिखंदासीं सॉल्यूशन लिखण खां बाद में पहिरियों स्टेप असां सेम लिखी ईंदासीं। उहो असां छा आहे उहो आहे = 4x + 16y + 24z। हाणे पोइ असां जुज़ा लहण जा मुख़्तलिफ़ नमूना पढ़ी आया हुआसीं। हाणे हिन ते कहिड़ो नमूनो इस्तेमालु थींदो उहो कुझु हिन तरीक़े सां आहे त KA + KB + KC। हाणे हिन में ईअं आहे त ॾिसो हिकिड़ो को टर्म हूंदो जेको सभिनी में कॉमन हूंदो। किथे टर्म हूंदो आहे या किथे को नंबर हूंदो आहे अहिड़े तरीक़े सां, छाकाणि त हिकु टर्म जे अंदरि नंबर बची वेंदो आहे, वेरिएबल बची वेंदो आहे। उन जे करे मां किथे टर्म चवंदुसि त किथे वरी नंबर। अहिड़े तरीक़े सां KA + KB + KC अगरि अहिड़े तरीक़े सां हूंदो त हिन जा जुज़ा कीअं मालूम कबा। हाणे त K खे कॉमन कढिबो, पोइ कीअं थींदो, इहो थींदो = K कॉमन निकिरी आयो, पोइ अंदरि छा थो बचे K × A + B + C। अहिड़े नमूने सां हाणे असांखे हिते इहो ॾिसणो आहे त हिन में कॉमन छा आहे। ॾिसो x y z हाणे को बि वेरिएबल हिन में कॉमन न आहे। बाक़ी हाणे असां नंबरनि जे विच में ॾिसंदासीं, हिते आहे 4, हिते आहे 16, हिते आहे 24। त 8 जी टेबल जेकॾहिं ॾिसो कॉमन थिया उहा 2 × 16 हिन ते वञे पई, 3 × 24 हिन ते वञे पई, पर हिते कोन पई वञे चइनि ते। पोइ हाणे असां ॾिसंदासीं 4 सभिनी में कॉमन आहे। जी हा बिल्कुलु। त हाणे असां छा कंदासीं, इन्हनि टिनी टर्मनि खे 4 सां वंड करे ईंदासीं। हाणे जंहिं सां असां वंड कंदा आहियूं त उहो कॉमन निकिरी ईंदो आहे ॿाहिरि ऐं उहो ज़रूर में अची वेंदो आहे। उहो तरीक़ो हूंदो आहे जुज़ा मालूम करण जो। हाणे 4 कॉमन आहे यानी 4 अची वियो ज़रूर में। हाणे जॾहिं असां 4x खे 4 सां वंड था कयूं त जवाबु छा ईंदो, जवाबु ईंदो 1 यानी x अची वेंदो। त पोइ हिते था लिखूं x, ठीकु आहे। जॾहिं 16y खे 4 वंड कंदा त जवाबु छा ईंदो, पोइ ईंदो त 4y। 24z खे जॾहिं 4 वंड कंदा जवाबु छा ईंदो, इहो ईंदो 6z। पोइ हिन तरीक़े सां, ठीकु आहे ॿारो। हाणे ॾिसो 4 जी टेबल ते वई, 1 दफ़ा थियो x, हिते 4 दफ़ा 4y, हिते त 24 ते वई 6 दफ़ा, पोइ वरी z सां ज़रूर में अची वियो। अहिड़े तरीक़े सां हाणे इहो असांजो छा थियो, इहो असांजो थियो एंसर। असां लिखी था छॾियूं ॿारो। हाणे हिते असां वटि इहो जेको ॿियो नंबर सम आहे उहो ॿिन्ही तरीक़े जो आहे। हिते तव्हां ॾिसंदो त छा कॉमन पियो आहे, x² कॉमन पियो आहे सभिनी में। तव्हां इन खे कॉमन कढंदो, ठीकु आहे, ऐं जेको अंदरि बचंदो उहो तव्हां लिखी छॾींदो। साॻे तरीक़े सां हिते बि या टियों नंबर सम इन ई तरीक़े जो आहे। हिते तव्हां ॾिसो त PQ सभिनी हंधि पियो आहे ऐं 3 बि हिते पियो आहे। हिते 3 जी टेबल 6 ते वञे पई ऐं 3 यानी 3PQ सभिनी में कॉमन आहे। उहो जॾहिं असां हिन मां कॉमन कढंदासीं उहो ज़रूर में अची वियो। बाक़ी जेको अंदरि रहिजंदो उहो तरीक़ो तव्हांखे ख़बर आहे कीअं हल कबो हिन खे, ठीकु आहे। इहो बि इन ई नमूने जो आहे। हाणे असां चोथों नंबर जेको पार्ट आहे उन खे सॉल्व कंदासीं। उहो असां वटि छा आहे, उहो आहे त 9QR × s² + t² + 18Q² × r² × s² + t²। असांखे हिन जा जुज़ा मालूम करणा आहिनि। इन्हनि जे लाइ सभ खां पहिरियों असां हिते लिखंदासीं सॉल्यूशन लिखण खां बाद में असां पहिरियों स्टेप सेम लिखींदासीं। उहो छा आहे, उहो आहे = 9QR × s² + t² + 18Q² r² × s² + t²। अहिड़े तरीक़े सां हाणे ॾिसंदासीं हिते कॉमन छा आहे, हिन टर्म में ऐं हिन टर्म में कॉमन छा आहे। सभ खां पहिरियों त s² + t² साफ़ ज़ाहिर नज़र अचे पियो, हिते पियो आहे, हिते पियो आहे। पहिरियों असां इन खे कॉमन कढे था वञूं ॿाहिरि, त पोइ छा थींदो ॾिसूं। हाणे जॾहिं इहो ॿाहिरि निकिरी ईंदो, हिते थींदो त s² + t², अंदरि छा थो बचे, अंदरि असां वटि बचंदो 9QR।
बारो हाणे हिते ॾियो तवजह ॾिसो जॾहिं 9QR इंटू एस स्क्वायर प्लस टी स्क्वायर खे जॾहिं असां छा सां वंड कयो हिन सां एस स्क्वायर टी स्क्वायर सां यानी ही पोइ कटिजी वेंदो बाक़ी छा बचंदो 9QR साॻे तरीक़े सां जॾहिं असां हिन सॼे टर्म खे एस स्क्वायर प्लस टी स्क्वायर सां वंड कंदासीं हिते छा बचंदो यानी ही टर्म कटिजी वेंदो बाक़ी असां वटि बचंदो 18Q स्क्वायर आर स्क्वायर तो पोइ असां हिते लिखूं था प्लस 18Q स्क्वायर आर स्क्वायर ठीक है बारो हाणे छा फर्दर अञा कुछ कॉमन है इनमें पहल जी हाँ बिल्कुल इनमें अञा कॉमन है तो 9QR के असां अञा कॉमन इनमें कढी सघूं था ठीक है बारो तो पोइ असां हाणे अॻियो स्टेप छा थींदो अॻियो स्टेप थींदो इज इक्वल टू हाणे एस स्क्वायर प्लस टी स्क्वायर सेम पियो आहे छा कॉमन निकिरी आयो हाणे 9QR छा कॉमन निकिरी आयो 9QR तो पोइ अंदर बाक़ी छा बचंदो ॾिसो हाणे जॾहिं 9QR खे मां 9QR सां वंड कंदुसि त जवाब छा ईंदो 1 त पोइ मां हिते रखां थो 1 ठीक है कंदुसि प्लस हाणे हिते तवजह ॾियो 18 ते टेबल वेंदी 9 जी छा बचंदो 2 हिते मां 2 रखी थो वञा Q स्क्वायर खे जॾहिं मां Q सां वंड कंदुसि जस्ट छा बचंदो Q त पोइ मां हिते थो ॾियां Q साॻे तरीक़े सां R स्क्वायर खे जॾहिं R वंड कंदो छा बचंदो R वो अहिड़े तरीक़े सां हाणे असांजो आंसर छा वञी बीहंदो लिखंदासीं इज इक्वल टू 9QR इंटू एस स्क्वायर प्लस टी स्क्वायर इंटू 1 प्लस 2QR इहो असांजो छा थियो आंसर अहिड़े तरीक़े सां बारो हींअर असां वटि 5 नंबर पार्ट आहे z स्क्वायर x अपॉन 16 माइनस x स्क्वायर z स्क्वायर अपॉन 8 प्लस x स्क्वायर z क्यूब अपॉन 12 हाणे छा करिणो आहे असांखे हिन जा जुज़ा मालूम करणा आहिनि हिननि जे लाइ सभ खां पहिरियों लिखियोसीं सॉल्यूशन लिखण खां बाद में असां छा कंदासीं पहिरियों स्टेप सेम लिखी वेंदासीं उहो छा आहे इज इक्वल टू z स्क्वायर x अपॉन 16 माइनस x स्क्वायर z स्क्वायर अपॉन 8 प्लस x स्क्वायर z क्यूब अपॉन 12 हाणे असां इहो ॾिसंदासीं हिते कॉमन छा पियो आहे हिते बि z स्क्वायर पियो आहे हिते बि z स्क्वायर पियो आहे हिते z क्यूब आहे यानी इन ते बि z स्क्वायर जी टेबल वेंदी यानी हिते z स्क्वायर कॉमन पियो आहे सभिनी में ऐं हिते ॾिसो हिते x पियो आहे हिते x स्क्वायर यानी हिन सभिनी जे विच में बि x कॉमन पियो आहे यानी हिकिड़ो थियो z स्क्वायर x ऐं हेठि छा पियो आहे असां वटि 8 जी टेबल हिन ते वेंदी हिन ते वेंदी हिन ते कोन वेंदी यानी हिते वरी 4 कॉमन पियो आहे अहिड़े तरीक़े सां हींअर असां कॉमन छा निकिरंदो कॉमन निकिरंदो z स्क्वायर x अपॉन 4 ठीक है बारो हाणे असां वो लिखी था वञूं इज इक्वल टू z स्क्वायर x अपॉन 4 हाणे इहो छा थियो इहो कॉमन निकिरी आयो ॾिसो बारो हाणे जॾहिं असां z स्क्वायर जी z स्क्वायर ते टेबल वई त उहो ख़तम थी वियो ऐं हिते जेको x आहे इन ते x जी टेबल वई इहो बि ख़तम थी वियो हाणे जेको 16 आहे इन ते 4 जी टेबल वेंदी 4 बचंदो यानी हिते पोइ छा बचंदो 1/4 इहो मां हिते लिखां थो 1/4 माइनस ही साइन ॾींदासीं साॻी तरीक़े सां हाणे हिते z स्क्वायर में ख़तम थी वियो हाणे x जी टेबल वेंदी x स्क्वायर ते बाक़ी छा बचंदो x त पोइ असां लिखंदासीं x बची वियो ऐं हेठि सां छा बचंदो हाणे हीअ पियो आहे 8 8 ते 4 जी टेबल वेंदी छा बचंदो पोइ 2 वो हिन तरीक़े सां हाणे फर्दर असां कुझु अॻिते वेंदासीं हाणे हिते छा थींदो त x जी टेबल x स्क्वायर ते वई बाक़ी छा बचियो x मां परियां हिते लिखी थो वञां x z क्यूब ते जॾहिं z स्क्वायर जी टेबल वेंदी छा बचंदो जस्ट z बचंदो हाणे ठीकु आहे ऐं हेठि हिते ॾिसो 4 जी टेबल 12 ते घणा दफ़ा वेंदी 3 दफ़ा त पोइ असां उहो लिखी छॾियूं ठीकु आहे बारो अहिड़े तरीक़े सां हाणे इहो असांजो छा थियो इहो असांजो आंसर बि थी वियो मां हिते लिखी थो छॾियांसि आंसर बारो अहिड़े तरीक़े सां हाणे असां वटि 6 नंबर पार्ट आहे a इंटू एक्स माइनस वाई माइनस ए स्क्वायर b इंटू एक्स माइनस वाई प्लस ए स्क्वायर b स्क्वायर इंटू एक्स माइनस वाई छा करिणो आहे असांखे इन जा जुज़ा मालूम करणो आहे इन जे लाइ असां सभ खां पहिरियां लिखी वेंदासीं हिते सॉल्यूशन लिखण खां बाद में असां पहिरियों स्टेप सेम लिखी वेंदासीं उहो छा आहे उहा इज इक्वल टू a इंटू एक्स माइनस वाई माइनस ए स्क्वायर b इंटू एक्स माइनस वाई प्लस ए स्क्वायर
बी स्क्वायर एक्स माइनस वाई। ठीक है बारो। हाँ हिते तव्हांखे को टर्म जो कॉमन नज़र अचे पियो सभिनी में? जी हाँ बिल्कुलु नज़र अचे पियो। वो छा आहे? उहो आहे ॾिसो हिते एक्स माइनस वाई हिते पियो आहे, हिते पियो आहे, हिते पियो आहे। परियां परियां असां इनखे कॉमन कढे था वञूं। ॾिसो हाणे हिते थींदो इज इक्वल टू एक्स माइनस वाई जॾहिं कॉमन निकिरी आयो त अंदरि ॾिसो हाणे छा थो बचे। हाणे उम्मीद तव्हांखे कॉमन करण जो तरीक़ो सम्झ में अची चुको हूंदो। ॾिसो यानी हिन टर्म खे असां एक्स माइनस वाई सां वंड करे था वञूं त एक्स माइनस वाई सां जॾहिं ख़तमु थींदो बाक़ी छा बचंदो? हिते बचंदो ए। त पोइ इन में बचो ए, हिन में छा बचंदो? हिते बचंदो असां वटि ए स्क्वायर बी। त मां हिते लिखी थो वञां माइनस ए स्क्वायर बी। साॻे तरीक़े सां अॻिते असां वटि छा बचंदो? ही एक्स माइनस वाई ख़तमु थींदो छाकाणि त हिन सॼे टर्म खे असां एक्स माइनस वाई सां वंड कंदासीं त पोइ हिते असां वटि बचंदो ए स्क्वायर बी स्क्वायर, ए स्क्वायर ऐं बी स्क्वायर। अहिड़े तरीक़े सां पर हाणे ॾिसो हिन ब्रैकेट में अञा कुझु कॉमन पियो आहे। जी हा बिल्कुलु हिते असांखे कॉमन नज़र अचे पियो। हिते बि ॾिसो ए पियो आहे, हिते बि ए पियो आहे, हिते बि ए पियो आहे। त पोइ हाणे असां छा कंदासीं? ए हिन मां कॉमन कढे वेंदासीं। त पोइ हाणे कीअं कयूं? असां लिखंदासीं इज इक्वल टू जेका शइ कॉमन कढणी आहे असांखे उहा यानी ॿाहिरि निकिरंदी ब्रैकेट मां त उहो ए आहे, ए निकिरंदी एक्स माइनस वाई जीअं सेम जो सेम पियो आहे उहो। हाणे जे कॉमन छा निकिरी आयो? ए। त पोइ हिते आयो। ठीकु आहे। हाणे छा थींदो? हाणे जॾहिं मां ए खे ए सां वंड कंदुसि त जवाबु छा ईंदो? जवाबु ईंदो 1। त हिते लिखां 1। हाणे हिते जॾहिं ए स्क्वायर बी खे जॾहिं मां ए सां वंड कयां जवाबु छा ईंदो? जवाबु ईंदो ए बी। लिखंदुसि माइनस ए बी प्लस हाणे हिते जॾहिं मां ए स्क्वायर बी स्क्वायर खे ए सां वंड कंदुसि जवाबु छा ईंदो? ए बी स्क्वायर। त पोइ मां हिते लिखंदुसि ए बी स्क्वायर वारो। हाणे ॾिसो त मां हिनखे रीअरेंज करे रखंदुसि त पहिरियां मां हिन खे रखी थो वञां ए खे। छा थींदो? इज इक्वल टू ए इंटू एक्स माइनस वाई इंटू 1 माइनस ए बी प्लस ए बी स्क्वायर। अहिड़े तरीक़े सां ॿारो असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो। वरी मिलंदासीं नए सबक़ में। तेसीं ताईं अल्लाह भाई।